इतवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर ऐं सिहत वारे वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ विच में इख़्तिलाफ़ निबुरजी न सघिया। सिहत वारो निगरान वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ अहम मुलाक़ात लाइ इस्लामाबाद रवानो थी वियो आहे, जॾहिं त ज़रियनि मूजिबि निगरान वॾे वज़ीर सां इख़्तिलाफ़नि खां पोइ डॉक्टर साद ख़ालिद अॼु इस्लामाबाद में अहम मुलाक़ात कंदो। सिहत वारे वज़ीर डॉक्टर साद इस्लामाबाद रवानगीअ जी तस्दीक़ करे छॾी आहे। कंहिं कम सां वञा पियो न मूं इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं न ॾींदुसि। निगरान वॾो वज़ीर इस्तीफ़ा ॾियणु चाहे त संदसि मर्ज़ी आहे। सिहत वारे निगरान वज़ीर जो इहो चवणु आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर ऐं सिहत वारे वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ विच में इख़्तिलाफ़ निबरजी न सघिया। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा आस्कर सुमरो खां। जी राजा आस्कर, वधीक छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल, ॾिसो, निगरान सिंध काबीना में इख़्तिलाफ़नि वारियूं ख़बरूं जेको आहिनि काफ़ी अरसे खां वठी हलंदड़ आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिहत वारो निगरान वज़ीर जेको आहे त अॼु अहम मुलाक़ात लाइ इस्लामाबाद रवानो थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिहत वारे निगरान वज़ीर इन ॻाल्हि जी तस्दीक़ कई आहे त हू इस्लामाबाद वञे पियो, पर मुंहिंजे सवाल करण ते हुन चयो त मां कंहिं पंहिंजे ज़ाती कम सां वञा थो पियो, कंहिंजे ख़िलाफ़ कुझु बि ॻाल्हाइण किथे बि कोन थो वञा। हिकु सवाल जो जवाब में हुन पिणु इहा ॻाल्हि कई त न मूं इस्तीफ़ा ॾिनी आहे वज़ारत खां, न ई ॾींदुसि। अगरि वॾे वज़ीर खे इस्तीफ़ा ॾियण जो शौक़ु आहे त हू भले पंहिंजो शौक़ु पूरो करे सघे थो। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध निगरान जेको आहे त वॾे वज़ीर ऐं सिहत खाते जे सूबाई वज़ीर विच में जेको आहे इख़्तिलाफ़ अञा ताईं निबिरी न सघिया आहिनि। इख़्तिलाफ़ जेकी वजह जी असां ॼाण वठण जी कोशिशि कई आहे उहा इहा मालूम थी आहे त सिंध जे वॾे वज़ीर जेको आहे त कुझु ॾींहं अॻु में SIT हॉस्पिटल जो दौरो कयो हो, जिते रोबोटिक्स सर्जरी बाबति हुनखे ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिंखां पोइ जेको आहे निगरान वज़ीर पिणु उते इहा ख़ातिरी कराई त हू रोबोट्स जेको आहे त परचेस कंदा। 6 रोबोट्स हिन टाइम ताईं परचेस थी चुका आहिनि ऐं वधीक जेको आहे परचेस करणा। पर तंहिं इहा ॻाल्हि जेकी आहे जेको आहे त असांजे ज़रियनि मूजिबि ख़बर पई आहे त जेको हिकिड़ो सिस्टम कमु कंदो आहे, ठेकेदारी सिस्टम जेको सरकारी ठीका खणंदो आहे ऐं उनमें पोइ मुबैना तौर ते करप्शन कई वेंदी आहे, जंहिंजी मुखालफ़त कई आहे डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ जेको सिहत खाते जो जेको आहे वज़ीर आहे। उनजी मुखालफ़त करण खां पोइ जेको आहे इख़्तिलाफ़ शुरू थिया आहिनि ऐं अॼु टियों ॾींहुं आहिनि इख़्तिलाफ़नि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इख़्तिलाफ़ आहे। सिंध काबीना जे जेके इजलास आहिनि उन्हनि में बि डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ जेको आहे त असांजे ज़रियनि मूजिबि वञण खां इनकार कयो आहे, जॾहिं त कल सिहत खाते बाबति अहम इजलास थियणो हो वॾे वज़ीर हाउस में, पर उते बि जेको आहे साद ख़ालिद नियाज़ जेको आहे त वञण जी ज़हमत न कई ऐं पिणु जेको आहे हिकु चिटो मौक़िफ़ हुन अख़्तियार कयो आहे त हुनजी जेकी पहिरीं प्रायोरिटी आहे उहो सिंध जूं हॉस्पिटल्स आहिनि, जंहिंखे हू बहितर करण जी कोशिशि करे रहियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी राजा अपडेट करण जे लाइ।